नाज़रीन, काज़ी अहमद मोड़ कॉलोनी जो रहवासी मिस्त्री अख्तर मुनीर पठान मुसलसल लॉकडाउन हुजण सबब सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। संदसि बचड़नि जो पेट गुज़र ॾुखियो थी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टांवरी। मुझो नालो वज़ीर ख़ास केली, ठीक है। ये कॉलोनी आहे पंहिंजी, जंहिंमें कुछ गरीब घर आहिनि, जेके मतिलबु 2-3 घर जेके तमामु गरीब आहिनि, जिन जे लाइ काउंसलर खे मूं फ़ोन कई, पंहिंजे खे दुरे महर खे, त हिकिड़ा 2-3 घर आहिनि गरीब, उन्हनि जी कुझु का मदद कई वञे। लेकिन मूंखे चई मां ॾिसंदासीं, का बि ॻाल्हि कोन्हे, न केरु आयो आहे न केरु वियो आहे। हीअ त ग़रीब आहिनि, जा बेरोज़गार वेठा आहिनि, नंढा जा बच्चा ॾिस केतिरा आहिनि। पर हिन जे लाइ जेको आहे असीं पाड़े पतीअ लाइ जेके बि आहियूं, पोइ हाणे 2 ढगड़ कंहिं नातो नमूना खाइनि पिया, पर लेकिन गवर्नमेंट जे तरफ़ खां कंहिं बि कोन पुछियो आहे, न कंहिं पुछा कया। वोटनि जो टाइम थो अचे त सलाम वालेकुम बाबा चाचा वज़ीर असीं अचूं था तुंहिंजी कॉलोनी में, ओॾी महिल मज़ाला रस गुलाम कादे चांडीअ खां वठी सभु चवंदासीं तोखे गाॾी ॾाढी छॾंदासीं, जो वोट ॿिए पासे विया त। बाक़ी जंहिं महिल हींअर केरु पुछे कोन थो, का असांखे कंहिं कोन पुछियो आहे। कारोबार सही नहीं चल रहा। हम मेरा बाप दवाना कमाने का काम करता है, हमारा वक्त नहीं गुजर रहा है। वजीर काश केली का घर में रहते हैं हम। आसिफ कॉलोनी में हमारे खालिद नाम है भाई का 35 साल उम्र है, एक सुलेमान नाम है 27 साल की उम्र है, एक गुल्लोज नाम है, एक बिलाल है। ये 4 हमारा, ये 3 हमारा भाई है, एक हमारा लड़का है, और हम है गरीब, खर्ची मर्ची के लिए परेशान। क्या काम करता है उसका? ये कमानी का काम करते हैं। कारोबार है अभी लॉकडाउन? कारोबार नहीं, ये बंद है सारा। लॉकडाउन जो आया तो हमारा बहुत ज़्यादा मुश्किल है। मेरे बंदे का कारोबार ख़राब है और हम बहुत गरीब है, हमारा बच्चे है, हम कैसे गुजारा करेंगे? वक्त बहुत ख़राब है, हमारा बहुत बुरा वक्त चल रहा है, क्योंकि हम बहुत मुश्किल में पड़ी है। हमारा थोड़ा सा मदद कीजिए, क्योंकि हम बहुत गरीब है, बच्चे है, घर भी है, ऐसे बुरे हालात है, हम जो ना मुश्किल से वक्त गुजारते हैं। मेहरबानी कर हमारा थोड़ी सी मदद की, हम बहुत गरीब है। जी असां पोरियत उस्ताद अख्तर मुनीर जे घर में मौजूद हुआसीं। न तव्हां व्यूज़ जेके उस्ताद मुनीर जा हुन जे ॿारनि जा, हुन जे घरवारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त जेको मां हिकिड़ो वाहिद फ़र्द कमाइण वारो आहियां, मुंहिंजे घर में 3 नंढा भाइर आहिनि, जंहिंजी उमिरि तक़रीबन 35 साल आहे, कंहिंजी 26 साल आहे, को 22 साल आहे। मुंहिंजा 6 नंढड़ा मासूम ॿार आहिनि। हिकिड़ो वाहिद कमाइण वारो आहियां, पर हिन लॉकडाउन वजह सां मुंहिंजो कारोबार जेको तमामु घणो मुतासिर आहे। घर जो चूल्हो ॿरण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हुन वस वारनि ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हीउ जेको राय जो घर मुंहिंजो जेको आहे उहो तमामु ज़बून हालात आहे, ऐं मुंहिंजी ज़िंदगी जेकी ॾाढी ॾुखी गुज़री आहे। हुन वस वारनि खां मुतालबो इहो ई कयो आहे त ख़ुदा रा मुंहिंजी मदद करी वञे, मुंहिंजी माली सहायता करे, मुंहिंजे बचनि खे फाका कशी खां बचाए वञे। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी।